नाज़रीन, मीरवा गुरचाणी लॻो ढंगाण ڀرڳڙي में पोहरियत पारां बास जी ज़ियादतियुनि ऐं ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। कोट ग़ुलाम मोहम्मद जे वार्ड नंबर 2 मोमिन पाड़े जे रहवासी होटल ते मज़दूरी कंदड़ पोहरियत लाल बख़्श वल्द शेर मोहम्मद ख़ासकेली एहतजाज कंदे चयो आहे त पाड़े में रहंदड़ बिरादरी जे बााثरन इब्राहिम ख़ासकेली, कदीर ख़ासकेली, रेहान ख़ासकेली, मिठो ख़ासकेली साण ज़ुल्म करे रहिया आहिनि। उन्हनि चयो आहे त आउं ग़रीब मिस्किन होटल ते मज़दूरी कंदड़ पोहरियत माण्हू आहियां। कोट ग़ुलाम मोहम्मद शहर में मसवाड़ जे घर अंदरि रहां थो। बिरादरीअ जा ॼाणायल बाअसर मूंखे काफ़ी वक़्त खां बिला जवाज़ तंग करे रहिया आहिनि। पोहरियत चयो आहे त हुननि मूंखे 3 दफ़ा पुलिस हथां गिरफ़्तार करायो आहे। ही बाअसर माण्हू आहिनि, हुननि खे वॾी सियासी पुठ भराई हासिल आहे। ऐं मिस्किन पुलिस चकरनि में फासण करे रोज़गार बि नथो करे सघां। उन्हनि चयो आहे त ज़ुल्मनि खां तंग अची नेठि मूं पंहिंजी बेवा पीरसन चाची ज़ायदा जी मिदत में कोट ग़ुलाम मोहम्मद सिविल कोर्ट में पटिशन दाख़िल कराई आहे, जंहिं बाद ॼाणायल माण्हू मुंहिंजी जान जा वेरी बणिजी विया आहिनि। नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे।